नाज़रीन, वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त बोर्ड सर्व सिंध में वॾो नुक़सानु थियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ वां कंदासीं। कराची खां वॾो वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त बोर्ड सर्व सिंध में वॾो नुक़सानु थियो आहे। बोर्ड सर्व सिंध जो 80% हिसो पाणी हेठो। ब्रेकिंग न्यूज़ वां कंदासीं। नाज़रीन, वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त बोर्ड सबबि हज़ारे माण्हू ज़िंदगियूं विञायूं आहिनि। UN सेक्रेटरी जनरल बोर्ड मुतासिर इलाइक़नि जो दौरो कयो, जॾहिं त वधीक चवणु आहे त बोर्ड सबबि 50 लख एकड़नि ते बीठल फसल बि तबाह थी विया। बोर्ड मुतासिरनि खे घर ठाराए ॾियणु पहिरीं तरजीह आहे। वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त मौसमियाती तब्दीलियुनि सबबि पाकिस्तान में वॾो नुक़सानु थियो आहे। बरसात दौरान तबाह थियल 20 लख घर ठाराए ॾियण जो मनसूबो आहे। ब्रेकिंग न्यूज़ कंदासीं। नाज़रीन, सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह जो चवणु आहे त बोर्ड सबबि सिंध में वॾो नुक़सानु थियो आहे। बोर्ड सबबि सिंध जो 80% हिसो पाणी हेठो। बोर्ड सबबि हज़ारे माण्हुनि ज़िंदगियूं विञायूं आहिनि, जॾहिं त वधीक चवणु आहे त UN सेक्रेटरी जनरल बोर्ड मुतासिर इलाइक़नि जो दौरो कयो। बोर्ड सबबि 50 लख एकड़नि ते बीठल फसल बि तबाह थी विया, जॾहिं त वधीक चवणु आहे त बोर्ड मुतासिरनि खे घर ठाराए ॾियणु पहिरीं तरजीह आहे। ब्रेकिंग न्यूज़ वां कंदासीं। नाज़रीन, वॾे वज़ीर मुराद अली शाह चवणु आहे त मौसमियाती तब्दीलियुनि सबबि पाकिस्तान में वॾो नुक़सानु थियो आहे। बरसात दौरान तबाह थियल 20 लख घर ठाराए ॾियण जो मनसूबो आहे।